सभिनी खे सलाम ऐं भलीकार। आउं आहियां मंसूर अहमद ऐं हिन वीडियो जो मक़सदु ठाहिण जो मक़सदु साईं आसिफ़ मेमून साहिब जन जे इसरार ते असीं ठाहियूं पिया ऐं असां पंहिंजे नौजवान सिंधी नौजवान जे लाइ ठाहियूं पिया। छो जो हिन वक़्तु जीअं सम्झो पिया दुनिया में जिथे किथे भोचाल आहे अनएम्प्लॉयमेंट या बेरोज़गारीअ जो। हीअ वीडियो हिन वक़्तु जेकी आहे ख़ासि करे असांजी जेकी टॉपिक आहे उहा टॉपिक आहे BPO इंडस्ट्री, यानी कि बिज़नेस प्रोसेस आउटसोर्स। बिज़नेस प्रोसेस आउटसोर्स माना उहे शयूं जेकी कंपनियूं पंहिंजी प्रोडक्शन ठाहिण खां हटी करे ॿियूं सर्विसूं कस्टमर केयर या कस्टमर सेटिस्फेक्शन जे लाइ उहे शयूं ठाहींदा आहिनि, उन्हनि शयुनि ते उहे फोकस न आहिनि करे सघंदा पंहिंजी प्रोडक्शन ते। इहे बिज़नेस आउटसोर्स कराए छॾींदा आहिनि। मतिलबु कि मिसाल जे तौर ते का हिकु फैक्ट्री आहे जेका पुर्ज़ा ठाहे पई गाॾियुनि जा, ऐं पुर्ज़ा ठाहिण सां गॾोगॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे सेल बि थियनि पिया, त उहे माण्हू इस्तेमालु कंदा ऐं उनजो फीडबैक, उनजी कंप्लेन हुजे या साराह हुजे या उनजी गिला हुजे, उहे फीडबैक जेके आहिनि उहे माण्हू ॾींदा आहिनि ऐं उहा साॻी कंपनीअ खे हैंडल करण जे लाइ ख़ासि क़िस्म जो वक़्तु बि खपे, माण्हू बि खपनि ऐं पैसो बि खपे, जंहिं ते तमामु घणी सीड़प थींदी आहे। ऐं उहे कंपनियूं जेके चाहींदियूं आहिनि त असीं पंहिंजी प्रोडक्शन या ठाहिण जी सनत ते वधीक ध्यानु ॾियूं ऐं हीअ शयूं जेके आहिनि इहे कस्टमर केयर जूं ख़ासि करे उहे कंहिं ॿी कंपनीअ खे ॾेई छॾियूं, छो न कंहिं टीं कंपनीअ खे ॾियूं। इन सॼे प्रोसेस खे चइबो आहे बिज़नेस प्रोसेस आउटसोर्स। इहा हिकु सनत जी शिकिल इख्तियार कंदी पई वञे सॼी दुनिया में, ख़ासि करे इंडिया पाकिस्तान जा सब कॉन्टिनेंट या एशिया जा ॾखिण एशिया जेके मुल्क आहिनि उन्हनि में हीअ शइ जेकी आहे हिनमहिल तमामु तेज़ीअ सां पकिड़े पई ऐं तमामु सुठो रोज़गारु आहे नौजवाननि जे लाइ। बिज़नेस प्रोसेस आउटसोर्स कीअं कमु कंदी आहे या कहिड़े तरीक़े कमु कंदी आहे, इन जे लाइ आउं तव्हांखे ॼाणण लाइ आयो आहियां ऐं हिन इंडस्ट्रीअ मां असांजो नौजवान कहिड़ी तरीक़े सां मुस्तफ़ीद थी सघे थो, इन जी ॼाण ॾियण जे लाइ मां हिते तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। अॼु असीं पहिरीं क़िस्त में घणो कोन वेंदासीं ऐं हिकिड़ी तारुफ़ी प्रोग्राम आहे, असां उन कंदासीं इनशाला ॿी क़िस्त में वधीक तव्हांखे असां डिटेल या वधीक हिकिड़ी मुफ़सिल तरीक़े सां उन शइ खे ॿुधाईंदासीं। BPO इंडस्ट्री तमामु तेज़ीअ सां पकिड़जंदड़ हिकिड़ी सनत आहे जंहिंमें काफ़ी सारा अहिड़ा मुल्क आहिनि, ख़ासि करे इंडिया पाकिस्तान ऐं बांग्लादेश में, जिथे नौजवान असांजो बेरोज़गार जाम आहे ऐं पढ़िया लिखिया नौजवान आहिनि। छो जो असांजे हिन पाकिस्तान इंडिया ऐं बांग्लादेश में तमामु सुठी इंग्लिश ॻाल्हाई वेंदी आहे। मतिलबु कि 7 या 8 नंबर ते असांजा मुल्क आहिनि जेके सुठी इंग्लिश ॻाल्हाईंदड़ मुल्कनि में शुमारु थींदा आहिनि। असांजी जीअं हर शहर में यूनिवर्सिटी आहे, काफ़ी सारा पढ़िया लिखिया नौजवान आहिनि पर बेरोज़गारीअ खां तंग आहिनि, परेशान आहिनि ऐं उन्हनि जो को हल कोन पियो निकिरे। उन्हनि जे लाइ असीं हिकु क़िस्म जो प्रोग्राम खणी आया आहियूं। पहिरियों असां तारुफ़ी प्रोग्राम इन लाइ था करायूं त जीअं हिन इंडस्ट्रीअ जे बारे में असांजा दोस्त ॼाणे सघनि ऐं असांजो इन्वेस्टर, छो जो सिंध में इन्वेस्टर काफ़ी सारा मौजूदु आहिनि, पैसो काफ़ी सारे दोस्तनि वटि आहे, ॿिया धंधा बि कनि पिया। जेकॾहिं कुझु हिन धंधे में सीड़ाईंदा या हिन सनत में सीड़ाईंदा त संदन बि भलो थींदो, सुठी कमाई बि करे सघंदा ऐं असांजो नौजवान जेको आहे उहो एम्पावर में थी पवंदो। हाणे अचूं BPO इंडस्ट्री कीअं कमु कंदी आहे। BPO इंडस्ट्रीअ में कमु करण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे उन्हनि जो इंटरनल, उहो कंहिं बि कंपनीअ जे लाइ परचेज़िंग हुजे या मार्केटिंग करणो हुजे उहे कंदा आहिनि। ऐं ॿियो ऑप्शन हूंदो आहे हिननि जो आउट सर्विसिस जेके थींदियूं आहिनि, उन्हनि में कस्टमर केयर, ख़ासि करे कस्टमर केयर या कॉल सेंटर। मिसाल जे तौर ते असीं पाकिस्तान में मौजूदु कंहिं बि कंपनी ते कॉल कंदा आहियूं या ख़ासि करे टेलीफोन कंपनी ते कॉल कंदा आहियूं। जॾहिं असीं कॉल कंदा आहियूं उन नुमाइंदे खे त हिकिड़ो मख़सूसु नंबर हूंदो आहे, तव्हांखे महसूसु थींदो जॾहिं तव्हां कॉल खणंदो आहे उहो नुमाइंदो तव्हांखे चई करे ऐं उनजे पस मंज़र में काफ़ी सारा आवाज़ ॿुधण वेंदा हूंदा, छो जो इहा कॉल सिधो सो उन कंपनी ॾे नाहे वेंदी। उन कंपनीअ टेलीकम्युनिकेशन जी कंपनीअ पंहिंजो इहो सेगमेंट या इहो हिसो जेको कस्टमरनि खे कंप्लेन या साराह जे लाइ कॉल करे उहो हिकु टीं धुर खे ॾिनो वेंदो आहे। ठीकु हो त तव्हां असांजा 50 माण्हू रखो ऐं असांजी 500 कॉल तव्हांजी ॾिहाड़ी माण्हू जेके आहिनि असांजी अटेंड कनि। अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे उहो ठीकु ॾिनो वेंदो आहे, उन्हनि खे उहे पैसा ॾींदा वेंदा आहिनि। पोइ जेके उहे कंपनियूं आहिनि 50 माण्हू रखंदा आहिनि, भर्ती कंदा आहिनि, उहे भर्ती करे उन्हनि खे सुठियूं सैलरियूं या सुठियूं पघारूं ॾींदा आहिनि ऐं उन जे मालिक जेके उहे कंपनी जा ऑनर्स हूंदा आहिनि उन्हनि खे बि सुठी बचत थींदी आहे।
इन तरीक़े सां उहा कॉल तव्हांजो मसइलो हल कंदो आहे, उहो नुमाइंदो, पर उन कंपनी जो नुमाइंदो न आहे हूंदो। उहो उन्हनि जे हिकु प्रोजेक्ट जो हिसो हूंदा आहिनि। हा, उन्हनि खे उहा ट्रेनिंग ऐं उहा शइ मुहैया कई वेंदी आहे। हिन फील्ड में कमु करण जे लाइ, BPO इंडस्ट्री में कमु करण जे लाइ कंहिं ख़ासि क्वालिफिकेशन जी ज़रूरत न आहे हूंदी। आम ग्रेजुएट असांजो जेको दोस्त आहे, टेक्निकल आहे, थोरे नॉन टेक्निकल आहे, उहे माण्हू हिन फील्ड में कमु करे सघनि था। ऐं हिन फील्ड में अचण जो हिकिड़ी तमामु सवलो तरीक़ो आहे। असांजे पाकिस्तान में मौजूदु, ख़ासि करे कराची में मौजूदु TRG, IBEX सुठियूं वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि जिथे इहो कमु थिए पियो, जिथे काफ़ी सारी सहूलियतूं, काफ़ी सारा इंटरनेशनल जेके प्रोजेक्ट्स ऐं नेशनल प्रोजेक्ट्स जेके आहिनि उते हलनि पिया। ऐं असां हिते उनखे कीअं था करे सघूं, उन जे लाइ असांजे खे कुझु जेके मुखियर हज़रात आहिनि, सुठा दोस्त आहिनि, जेके जन वटि इन्वेस्टमेंट आहे, पर उहे सोचनि पिया त किथे इन्वेस्टमेंट कजे। तमामु सुठी इन्वेस्टमेंट आहे। हिन जे लाइ को वॾो अहिड़ो सेटअप या एॾी वॾी फैक्ट्री ठाहिण जी बि ज़रूरत न आहे हूंदी। हिकु मख़सूस जॻह हुजे जिथे 10 खां 15 ॼणा वेही सघनि, ऐं हिकु टेलीफोन जी सुठी लाइन, इहे ख़ासि शयूं जॾहिं कंप्यूटर, हिकु नंढे प्रोजेक्ट जे लाइ 5 खां 10 माण्हू बि रन करे सघनि था। जेकॾहिं तव्हांखे प्रोजेक्ट मिली थो वञे कंहिं बि कंपनीअ खां, उहो मुल्की हुजे या ग़ैर मुल्की हुजे, मुल्की हूंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हांजे लाइ उर्दू ऐं सिंधीअ में सर्विस हूंदी ख़ासि करे, या पंजाबी या कुझु बि अलाए काई ॿोलियूं आहिनि उन्हनि में हूंदी। जेकॾहिं उहा हिकु इंटरनेशनल प्रोजेक्ट आहे, कंहिं ॿी मुल्क जी कंपनी जो आहे, उनजो उहो प्रोजेक्ट हूंदो, तव्हांखे सुठा छोकिरा, मिसाल जी ॻाल्हि आहे, सखर, खैरपुर, नवाबशाह, नौशरो, लाड़काणो, हैदराबाद, जामशोरो, कराची, असांजा तमामु वॾा ज़िला आहिनि, थर पार्कर, हिते यूनिवर्सिटीज़ बि आहिनि। उते असांजा काफ़ी पढ़िया लिखिया आहिनि, सुठा नौजवान आहिनि, जिते अंग्रेज़ीअ में सुठो अबूर हासिलु आहे। उहे हिन इंडस्ट्रीअ खां सुठे नमूने फ़ाइदो वठी सघनि था। हिन जा वर्किंग आवर्स या कमु करण जा जेके दौरानियूं या कलाक आहिनि, उहे बि रिलैक्स थींदा आहिनि। शिफ्टिंग जो कमु थींदो आहे हिननि में। बहरहाल उन में वधीक असां ॿी किस्त यानी कि सुभाणे हाज़िर थींदासीं वधीक तफ़सीलात सां। बहरहाल असांजो इहो दोस्त जेके हीअ वीडियो ॾिसनि था, इन्हनि खे इहो इहा आहे, असां हिकिड़े अर्ज़ु कंदासीं त अॼु तव्हां हीअ वीडियो ॿुधण खां पोइ गूगल ते वञी करे BPO इंडस्ट्री या यूट्यूब ते वञी करे BPO इंडस्ट्री जे बारे में पाकिस्तान उर्दू या कंहिं बि ॿोलीअ में तव्हां उहे लेक्चर ॿुधी सघो था। ऐं जेके असांजा मुखियर हज़रात आहिनि, जेके हिन प्रोजेक्ट खे हलाए सघनि था, रन करे सघनि था, उन वटि पैसो आहे, इन्वेस्टमेंट आहे ऐं टाइम आहे। छो जो इन सां BPO इंडस्ट्री तमामु तेज़ी सां फैलिजे पई दुनिया में, ऐं इन सां असांजो नौजवान, सिंधी नौजवान जेको पुठिते पियल आहे, काफ़ी सारो फ्रस्ट्रेटेड आहे ऐं परेशान हाल आहे, उन्हनि खे रस्तो मिली वेंदो। ऐं जेके असांजा इन्वेस्टर भाइर आहिनि, उन्हनि खे सुठी रोज़ी या सुठो मुनाफ़ो उहो बि मिली वेंदो। इंशाअल्लाह मिलंदासीं सुभाणे ॿी किस्त में। तेसिताईं अलाह आहे, सदाईं गॾु।